पन्नो हाकिल में भी सिंधी अदबी संगत के सॾ ते जेको अॼु रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो पियो अचो त मुज़ाहिरीन सां ॻाल्हायूं उनजो ॿोलीअ जे हवाले सां क़ौमी ॿोली जे हवाले सां छा चवणु आहे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई जेको सिंधी माण्हुनि में जेका अहसास महरूमी पैदा थिए थी इन हवाले सां त उनजी ॿोली खे पंहिंजे मुल्क में जाइज़ मुक़ाम न आहे उन्हनि मां उहा अहसास महरूमी ख़तमु कई वञे। पंहिंजी सिंधी ॿोली जो हिकिड़ो ईअं सम्झ त मालिक आहे, हिते वॾो हिकिड़ो सिंधी सूबो आहे, सिंधी माण्हू आहिनि, सिंधी सकाफ़त आहे ऐं सिंधी ॿोली शाहूकार ॿोली आहे। हिते त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो न मिलणु हिकिड़ी सम्झ खां हिकिड़ी बालातर ॻाल्हि आहे। सिंधी इहो मुतालबो असांजो जदोजहद में यको रहंदो आयो आहे। कुझु तहसुब परस्त माण्हू इनखे तहसुब जी आड़ में ई जेको आहे सो क़ौमी ॿोली थियण खां रोके रहिया आहिनि। बनियूं ॿारहं बेट सां पंहिंजूं खाणियूं खेट सां सोन ही सारी सरतिया पंहिंजी प्यारी सिंध जी धरतिया पंहिंजी प्यारी सिंध जी धरतिया। सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली। लेकिन असांजो मुतालबो शुरू सां रहियो आहे कि हर सूबाई ज़ुबान के उनकी कौमी ज़ुबान वो थोड़े पंजाबी हो जाए, सिंधी हो जाए, पश्तो हो जाए, बिरोही हो जाए, सराइकी हो जाए, उनके उन इलाके की कौमी बोली करार दे। कैमरामैन आसिम सां गॾु जमील अंजार, सिंध टीवी न्यूज़, पन्नो हाकिल।